सनूशर समेत 200 खां वधीक बदनाम धाड़ेल पेश पवण लाइ तैयार आहिनि। इंतजामिया शर्त बेक़बूल वरिता आहिनि। घोटकी जी तारीख़ जी अनोखी गॾिजाणी थी आहे। सुभाणे ताईं ज़िले जो माहौल तब्दील थियण वारो आहे। अस्सलाम वालेकुम, मां आहियां सदाम कोलाची। मर्कज़ हो राउतीअ जो कचो DIG SSP ऐं ॿियनि इदारनि जा अहम अमलदार गॾु थियनि था। धाड़ेल सनूशर खे सॾु थिए थो ऐं हू गॾिजाणी में पहुची बि वञे थो। इन कट के बैकडोर ॻाल्हियुनि जो नालो ॾिनो वियो आहे, पर आउं अव्हांखे ॿुधाईंदुसि त असल में थिए छा पियो ऐं शहरियुनि खे कहिड़ो फ़ाइदो थींदो। डिवीज़न रेंज जे पुलिस ऑफिसरनि ऐं ॿियनि अमलदारनि जी धाड़ेल सनूशर सां इहा मुलाक़ात केतिरा ई कलाक जारी रहे थी, जंहिंमें इंतज़ामी अमलदारनि जो हिकु ई मौक़िफ़ हो सरेंडर या मौत। सनूशर आजिज़ी वारे अंदाज़ में कंद लोॾींदो रहे थो। ओचितो संदसि ज़बान मां अहिड़ा त लफ़्ज़ निकिरनि था जेकी पुलिस ऑफिसरनि तोड़े आला अमलदारनि खे हैरान करे था छॾनि। हिकु मिनट, अवां त सदाईं इहो ॿुधो हूंदो न, धाड़ेल जो मतिलबु क़बीलाई तकरार, दहशत, वहशत ऐं आम माण्हुनि जो क़त्लेआम। पर सनूशर जे इन जुमिले इन सॼी फिना खे लोड़े छॾियो। पुलिस ऑफिसरनि आॾो संदसि शर्त हो त आउं पेश पवण लाइ तैयारु आहियां, न रुॻो अकेले सिर पर पंहिंजे साथियुनि, दोस्तनि, हमदर्दनि ऐं ॿिनि बिरादरीअ जे धाड़ेलनि सूधो, पर पहिरियां क़बीलाई तकरार ख़तमु करायो। गॾिजाणी में सवाल थिए थो त कहिड़ा क़बीलाई तकरार? सनूशर जवाब ॾिए थो त शर, दोंदू, सीलरा, भुट्टो, माछी तकरार जिन कई कूंदर गिड़काया आहिनि। पहिरियां इहे ख़तमु करायो। ऐं सनूशर, राहिब शर, राणो शर, याकूब मिराणी, खादिम भयो समेत कोश, जागीराणी ऐं ॿियनि बिरादरनि जा लॻभॻि 200 माण्हू पेश पवंदासीं। सनूशर जो मुतालबो जाइज़ ऐं असराइतो हुयो। पुलिस ऑफिसरनि खेसि ख़ातिरी कराई त इहे तकरार ख़तमु थी वेंदा। ॿियो को शर्त? जंहिं ते सनूशर वणाणियो त सरकारी केसिस में त हू पेश पवण लाइ तैयारु आहे। बाक़ी जेकी क़बीलाई तकरारनि दौरान मथनि केस थिया आहिनि, सरकार उन्हनि में हथ न विझंदी, छाकाणि त जिन बिरादरनि सां संदन तकरार हुआ उहे माण्हू रूपोश कोन हुआ, जिन केसनि मथां केस पे कया। हाणे जॾहिं क़बीलाई तकरार निबिरी वेंदा त ज़ाहिर आहे फरियादी उन्हनि मथां हथ खणी वेंदा ऐं पोइ उहे केस पाण मुरादो ख़तमु थी वेंदा। बाक़ी सरकारी केसनि खे हू पाण मोह ॾींदा। यादि रहे त धाड़ेल सनूशर जो जंहिं बिरादरी सां तालुक़ु आहे, उनजो सरदार पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो अॻूणो MPA सरदार शहरयार ख़ान शर आहे। शहर, दोंदू ऐं सीलरा तकरार सबबि शहरयार ख़ान शर मथां हमला बि थिया। अहमद ख़ान सीलरे मथां संगीन नोयत जा इल्ज़ाम बि लॻा त मथसि शहरयार ख़ान जे मुखालफ़नि यानी मार बिरादरी जे सरदारनि जो हथु आहे। इहे इल्ज़ाम हुआ त ज़बानी, पर तकरार खे भड़काइण लाइ काफ़ी हुआ। महर ऐं शर ॿई आहिनि त पीपल्स पार्टी जा, पर ग्रुप बंदीअ सबबि जॾहिं मारनि ते इल्ज़ाम लॻा त जा मेहताब ॾहर ते हमलो रिपोर्ट थियो। इन वाक़े जो शहरयार ख़ान शर ऐं संदसि पुट ते केस बि दाख़िल थियो। ख़ैर, SSP घोटकी या खणी ईअं चइजे त सखर रेंज जी पुलिस कमांड जिन ऑफिसरनि वटि आहे, उहे काफ़ी अरसे खां कचो धाड़ेलनि खां क्लियर कराइण जा जतन पिया कनि। पोइ धाड़ेलनि खे मारणो पवे या सरेंडर कराइणो पवे। हाणे जेकॾहिं सनूशर, जंहिंजे सर जी क़ीमत लॻभॻि $1 करोड़ ॿुधाइनि था, उहो ऐं संदसि ॿिया साथी जंहिंजो अंग 200 हुजण जी दावा पई थिए, जेकॾहिं पेश पवनि था त यकीनन घोटकी जी तारीख़ में पुलिस जी इहा सभ खां वॾी कामयाबी हूंदी। बिना रतो छाण जे जेकॾहिं कानून जी अमलदारी थी वञे ऐं इलाइक़ो बि ॾोहनि खां पाक थी वञे त पोइ शहरनि खे ॿियो छा घुरिजे।